आओ हेलो भाऊ हेलो 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 क्या खैर वापस। अस्सलाम वालेकुम साथियों, तकरीर के चलूं था, डिगी तकरीर के चलूं था। अचो त म्यूनिसिपल कमेटी मीरपुर माथेलो जे CMO ऐं ॿियनि ज़िम्मेवार अमलदारनि जा किरदार ऐं मीरपुर माथेलो शहर जा बुछड़ा हाल तव्हांखे ॾेखारियूं था। घणो तकरीर करे करे तव्हांजो बि मथो खाई छॾियो आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियां पंहिंजे अखियुनि सां। ही गुलशन शाह मोहल्ला आहे, गुलशन शाह मोहल्ला। ही इमाम बारगाह आहे साईं बाक़िर पेड़ बाक़िर अली शाह। ही हालत आहे मीरपुर माथेलो शहर जो जी मेन कॉलोनी आहे। ही हालत आहे, कहर आहे। गटर अब ये दरवाजो बंद कराए, मैं हिते बीहंदुमि। हे दरवाजो बंद कराए, चो दरवाजो बंद कयो। अब अॻ में अॻिते पाणी में वञी नथो सघां, गोदे जो। अब पाणी में घुमो, तव्हांखे ॾिसां केतिरो पाणी आहे। थोरो पाणी में घुमो पुट। ही हालत आहे गुलशन शाह मोहल्ले जो। अॻिते वञ, अॻिते वञ। दरवाजो बंद कराई पक न कड़ो न ॾे। गोॾे जेॾो गटरनि जो पाणी बीठल आहे। 4 करोड़ रुपया बजट आहे। नालियूं नथा ठाराइनि, जॉइंट नथा ठाराइनि। ही हालत आहे, ही हशर आहे। शर्म, खेनि शर्म अचणु घुरिजेनि यार, खेनि शर्म अचणु घुरिजेनि। 4 करोड़ में सिर्फ़ु 1 करोड़ 20 लख रुपया पगारनि ते ऐं तेल ते ख़र्च करनि था। बिस्मिल्लाह बा थी यार कुछ छे नाम लो कैसर कैसर। ही हाल तव्हां सां छो आहे अदा? खबर न ये बजट बंद कयो, मोटरसाइकिल बंद कयो जी। इन्हनि जा बजट तो रोज पास थींदा आहिनि, पर असांजो गिटूं ठाहियूं न आहिनि। इहो रोज़ जी हालत आहे। असां वटि पाणी बीठो आहे। ढंढ नंढा ॿार खेॾंदा पिया आहिनि। इहे बीमारियूं बि इन्हनि में थींदियूं आहिनि। गंदो पाणी आहे, न निकाल कंदा आहिनि, न सफ़ाई कंदा आहिनि कुझु। ही रोज़ जी हालत। कहिड़ो मोहल्लो आहे? हे गुलशन शाह मोहल्ला। गुलशन शाह मोहल्लो मीरपुर माथेलो शहर जी मेन कॉलोनी आहे। तव्हां सां ही हशर आहे, छा तव्हां मुर्दा आहियो? हाणे आहियूं त सभई हिकु जहिड़ा इंसान हो, हिकु जहिड़ा हो। हाणे वधीक उन्हनि जी मर्ज़ी आहे। तव्हां कुझो नथा, तव्हां ॻाल्हायो नथा, तव्हां प्रेस क्लब ते नथा अचो, तव्हां ऑफिसरनि ताईं वफ़्द जी सूरत में नथा। नाराज़ न थियो। मां हक़ीक़त चवां थो, मां जिते हक़ीक़त खां लड़ां, तव्हां मूंखे सिधी ॻाल्हि कयो। मतिलबु तव्हां मुर्दा क़ौमूं आहियो। तव्हां सां ही हशर कयो वञे थो। बसि हाणे छा करूं? इन्ही बीमारियुनि में तव्हांजा बच्चा न, तव्हां मस्जिद निमाज़ ते वञी सघो, न तव्हांजा बचड़ा स्कूल ते वञी सघनि। बिल्कुलु इहे बीमारियूं हिते थींदियूं आहिनि। गंदो पाणी आहे, ज़हरी ॻाल्हि आहे। इहो वेंदा आहिनि, नंढा ॿार ईंदा वेंदा आहिनि पहिरियों गाड़े। इन्हनि मां ई बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। तव्हांखे जागणो त आहे, पोइ छो था वक़्तु ज़ाया कयो? आख़िर जागणो पवंदो। ॿियो हाणे ॿियो त रस्तो ई न ईंदा आहिनि। अञा जागण जे लाइ असांजा शहरी केतिरियूं ज़िंदगियूं वठंदा। ही जेको आख़िर ताईं पाणी आहे, मां पाणी ते नथो वञी सघां, अॻिते नथो वञी सघां। या मोटरसाइकिल फेर मूंखे परे तरफ़ ते वठी हल। हा मोटरसाइकिल फेरियो, मां हुतो वियां थो, उते हलो। ही हशर आहे, ही ज़ुल्म आहे। 4-4 करोड़ रुपया महाना हड़प कयो वञनि था। कोई पुछण वारो कोन्हे। अदालतूं ख़ामोश आहिनि। चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि, जेके असांजे वोट ते चूंडिजी आया आहिनि। MLA मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ख़ामोश आहे। MPA मिनिस्टर बारी पेताफी साहब ख़ामोश आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अब इहो रेडी निकिरी वञे, पेर त लाहिणो पवंदो ई। पेर दवा रोज़ लाईंदा आहियूं गंदे पाणी में। यार ही ज़ुल्म आहे। इंसान खे इंसान नथो सम्झियो वञे। कहर आहे, कहर। अल्लाहु अकबर। इन्हनि कामोरनि, इन्हनि हुक्मराननि जो यकीनन क़बर में बुछड़ो हाल थींदो। यकीनन इन्हनि जो बुछड़ो हाल थींदो। जेका ही हालत जो आहे, ही हालत जेका करनि था शहरनि सां। मीरपुर माथेलो शहर डिस्ट्रिक्ट जो हेडक्वार्टर शहर आहे, उन सां ही हशर आहे। ही उनजी मेन कॉलोनी आहे, गुलशन शाह मोहल्लो। हाणे तो साथियो, तव्हां हाणे ताईं वञी चेक कयो, ईदगाह रोड ते बि साॻियो हशर आहे। ईदगाह रोड ते बि साॻियो हशर आहे। ॿियनि कॉलोनियुनि में बि साॻियो हशर आहे। को ॻाल्हाइण वारो कोन्हे, को चवण वारो कोन्हे। बसि हिते लाहे मूंखे तव्हांजी महिरबानी। तव्हां ॻाल्हायो, तव्हांजी महिरबानी। अलाह तव्हां ख़ुशि रखे। अचो ॿाहिरि अचो। ही ज़ुल्म तव्हां सां छो आहे अदा? ही ज़ुल्म तव्हां सां छो आहे? घटियूं हेठि थियूं, नालियूं हेठि थियूं, छा करूं? किरोड़े रुपया अचनि था।
नालियूं मथे करे सघनि था? हाँ हाणे ग़रीब आवाम जो ना आहे कोई छा करे सघे। तव्हां ग़रीब, तव्हां पंहिंजे लाइ बि नथा उथो त पोइ आख़िर तव्हां कहिड़ी बहितरी आणींदो? तव्हांजा बच्चा हितां गुज़रनि था, तव्हां हिन ई पाणी मां गुज़रे था, नमाज़ ते वेंदा हो, कंहिं चङे कम लाइ वेंदा हूंदव, शहर मार्केट वेंदा हूंदव। खुदा रा जागो यार, खुदा रा जागो। 4-4 करोड़ रुपया बजट आहे अदू, 3.25 करोड़ रुपया हड़प कया वञनि था, 3.25 करोड़ रुपया माहवार हड़प कया वञनि था। 2 करोड़ बजट आहे, 250 दुकाननि जी मसवाड़ आहे, 2 करोड़ रुपया वालार फी आहे, सनती इदारनि मां हिननि खे पैसा मिलनि था पिया। ही सिर्फ़ु 1 करोड़ 20 लख रुपया ख़र्च करे बाक़ी हड़प कयो वञनि था। नालियूं ठाराइण जेतिरा कोन्हनि, नालियूं नथा ठाराए सघनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। लॾण ते मजबूर कयो वियो आहे ऑफिसरनि पारां, असांजे चूंडियल नुमाइंदनि पारां, हुक्मराननि पारां असांखे लॾण ते मजबूर कयो वियो आहे। लॾे का कहिड़े मुल्क वञूं? अमेरिका वञूं, बर्तानिया वञूं, दुबई वञूं, उहे बि शहरियत क़बूल न कंदा। जेकॾहिं उहे असांजी शहरियत क़बूल करनि त असां ही मुल्क छॾण लाइ तयारु हूं। छो मुल्क छॾण लाइ तयारु हूं? ही क़ौम असांजी कॾहिं न जागदी, ही क़ौम असांजी कॾहिं, ही बचड़ा ॾिसो, ही नंढड़ा ॾिसो, ही मासूम ॾिसो, गटर नालियूं खुलियल आहिनि, रोज़ हिते ॿारड़ा किरनि था पिया, रोज़ नुक़सानु थिए थो पियो, पर ऑफिसरनि जे कन ते जूए बि कोन थी चुरे। चीफ जस्टिस ख़ामोश आहिनि पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध ख़ामोश आहिनि। चलो हुक्मरान त कुदा आहिनि, कामोरा त करप्ट आहिनि, इहे जेके सीटनि ते वेठल आहिनि पाण खे मसीहा सॾाइण वारा, इहे छो ख़ामोश आहिनि? हर रोज़ सोशल मीडिया भरी पई आहे, मीडिया भरी पई आहे। मीरपुर माथेलो में नालियूं नथियूं ठहनि, मीरपुर माथेलो में 3.25 करोड़ रुपया माहवार बजट हड़प कयो वञे थो। कोई नोटिस वठण लाइ, कहिड़ियूं दाहूं कूकूं अञा मां कयां? अञा ॿियो मां छा कयां? कॾहिं जागंदो? दोस्तनि खे मां वरी ॿियो मौक़ो ॾियां, जीअं मुंहिंजा कार्टून छापनि जागण लाइ, जीअं दोस्त तंज़ करनि था, मज़ाक करनि था, मां त पंहिंजी तस्वीर सां गॾु चवां थो, अञा कॾहिं जागंदो? अञा केतिरे क़दुरु तव्हां ज़ुल्म बर्दाश्त कंदो? अञा केतिरे क़दुरु तव्हां ज़ुल्म बर्दाश्त कंदो? लखे रुपया तव्हां टैक्स भरो था, लखे रुपया, उन जो सिलो तव्हांखे ही गटरनि नालनि जे पाणी जी सूरत में ॾिनो वञे थो, ॿोॾि जी सूरत में ॾिनो वञे थो, बुख बदहाली जी सूरत में ॾिनो वञे थो, महांगे अटे जी सूरत में तव्हांखे ॾिनो वञे थो। खुदा रा जागो, खुदा रा जागो। मां बि थकी पियो आहियां, हाणे मां बि थकी पियो। मां सम्झां थो 1-2 सालनि खां पोइ मां ख़ामोशी अख़्तियार करे किथे कारोबार करे नामालूम शहर में अणसुञातल शख़्स थी वञी रहंदुसि, जिते न मूंखे कोई सुञाणे न चवे। छो न चवे? हक़ सच उते चवणु छॾे ॾींदुमि। हक़ सच, जेकॾहिं तव्हां अञा नथा जागो, असांजा हथ मथे यार। ही हालत आहे, ही ज़ुल्म आहे। हाणे मां मजबूर बीठो आहियां, मुंहिंजी बाइक हुन तरफ़ बीठी आहे, मां हिते बीठो आहियां। को बाइक वारो अचे त मूंखे हुन तरफ़ पार कराए, जीअं दरिया पार कराइबा आहिनि ॿेड़ी ते चढ़ी करे, ईअं को मोटरसाइकिल वारो अचे मूंखे हुन तरफ़ पार कराए। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर शहर मीरपुर माथेलो म्यूनिसिपल कमेटी आहे, 2 करोड़ बजट आहे, 250-300 दुकाननि जूं मसवाड़ूं आहिनि, 2 करोड़ रुपया वालार फी आहे, सनतीदारनि खां माहवार हिननि खे बजट मिले थी। टोटल हिननि जो पघारूं तेल जो ख़र्चु 1 करोड़ 20 लख आहे। बाक़ी हड़प कयो वञनि था, फर्ज़ी नाला डेली वेजेस ते फर्ज़ी माण्हुनि जा नाला भरिया विया आहिनि, परमानेंट फर्ज़ी नाला भरिया विया आहिनि, उन्हनि जे नालनि ते पैसा खणनि था पिया। कागज़ कारा करे, कागज़नि जो पेट भरे, रोज़ तरक़ियाती हिते कमु थियनि था। कागज़नि में ही सॼो असांजो शहर मीरपुर माथेलो पारस बणियल आहे। जी मक़सूद ख़ान, मां हाणे उतां आयो आहियां। चन्ना मोहल्ला में गटरनि जो पाणी उथलियल आहे, ईदगाह रोड ते पाणी उथलियल आहे, रेंजर्स कॉलोनी में अंदरि घिटियुनि में पाणी उथलियल आहे। हाणे हिकिड़ो मोटरसाइकिल वारो आयो आहे, दोस्त आहे, इन खे चऊं था मूंखे हुन पार पुॼाए। अदा गाॾी हीअं फेरे मूंखे हुन पार पुॼायो, मुंहिंजी मोटरसाइकिल हुन तरफ़ बीठल आहे। हा महिरबानी। तो ही अशर आहे। तव्हां पाण हाणे कमेंट्स कयो, कहिड़ो फ़ैसिलो कयो था यार, कहिड़ो फ़ैसिलो कयो था? मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखो, दुआउनि में यादि रखो न रखो, पंहिंजे ज़मीर खे जॻाइण लाइ दुआ कयो। वॾी महिरबानी।